साईं ये तव्हां छा पिया चओ हिन ते इहो बयान ॾेई कमला घणी बचे तराई कढी छॾिया हाणे खान बहादुर खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो ॾाढो भलो हाणे खान बहादुर साम्हूं कहिड़ो मुंहुं खणंदो रोते हूंदो ई हूंदो हाणे खान बहादुर जे साम्हूं कहिड़ो मुंहुं खणंदो घणी बख्श जे पेरनि हेठां ज़मीन रही न आसमान का आसमान ॾाढो थी सोचंदड़ आवाज़ तव्हांखे धणी बख्श जो फिक्र आहे इहो नथा ॾिसो मुंहिंजो छा थींदो इहा ॻाल्हि त मुंहिंजे ज़हन मां ई निकिरी वई आहे इहा ॻाल्हि त मुंहिंजे ज़हन मां ई निकिरी वई हाणे हेॾां फिरी पहुचंदो साईं शेरोज़ ख़ान त असांजी तवक़ुअ जे बरख़िलाफ़ आजो पाजो थी रहियो आहे साईं शेरोज़ ख़ान त असांजी तवक़ुअ जे बरख़िलाफ़ आजो पाजो थी रहियो चांडुक्य ज़माने जो संग टोड़ण जे लाइ कहिड़ो हीलो बहानो कजे हाणे चांडुक्य सां संग टोड़ण लाइ कहिड़ो बहानो कजे साईं मुश्किल आहे मैडम साहब तू ॼाणी थी त छोकिरी हिकु भेरो कंहिंजे नाले ते हुनजो नंग छॾी ऐं नंगनि तां माण्हू जानू ॾेई वठंदा